मीरपुर माथेलो में खबर ॾींदा हलूं त मीरपुर माथेलो में सिंध हुकूमत ऐं वर्ल्ड बैंक जे हाउसिंग स्कीम में अरबें रुपयनि जी करप्शन जा इंकशाफ थिया आहिनि। जरवार जे रहवासी गूंगे ऐं ॿोड़े नौजवान गोलपसंद बोज़दार प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे दाहियो आहे त संदसि अकाउंट में घर जी किस्त अचण बावजूदि हैंड्स जो डीएम मूसा जमाली ऐं अमलो 30 खां 40,000 रुपया रिश्वत तलब करे रहिया आहिनि। नौजवान मूजिबि रिश्वत न ॾियण ते खेसि गुज़िरियल 4 सालनि खां किस्त नथी ॾिनी वञे। ज़रियनि मूजिबि ज़िले घोटकी जे 85,000 घरनि वारी किस्त स्कीम में वॾे पैमाने ते भत्ताखोरी सबबि मुतासिर पंहिंजा घर अॾण खां क़ासिर आहिनि। मुतासिरनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त मामले जी अदालती इंक्वायरी कराए खेनि इंसाफ़ कयो वञे। नाज़रीन, मीरपुर माथेलो में सिंध बैंक ऐं वर्ल्ड बैंक जे हाउसिंग स्कीम में अरबें रुपयनि जी करप्शन जा इंकशाफ थिया आहिनि।